वेंदी त अड़े मूं छा ते पाण खे ॼाणो कुतकड़ो पाण खे शरीर पे ॼातो शरीर माना मुर्दो साईं हले चले पियो अड़े हले चले पियो मोह कॾहिं कि जंहिं ॾींहुं ॼाओ वो भला कीअं कि जेको घड़ो घड़ियो आसो भॼंदो पक ई पक्का गारंटी आहे जेको घड़ो घड़ियो आसो भॼंदो त मोह कॾहिं कि जंहिं ॾींहुं ॼाओ त शरीर माना मुर्दो हाणे मुर्दे खे जेको सम्झे थो त आऊं आहियां सो उनखे कहिड़ी ख़बर पवंदी वो अहिड़ा कम कंदो जो ॿाहिरां ॾिसण में माण्हू सम्झंदा सुठा आहिनि पर अंदर में आहे 420 कॾहिं न कॾहिं पतो पइजी वेंदो त 420 आहे ॿाहिरि ईअं ॾिसण में अहिड़ो आहे पर आहे लुचो बदमाश जयराम जी ज़ाहिर थी पवंदो पाण जहिड़े माण्हू खे पाण जहिड़े अॻियां बि ज़ाहिर थी पवंदो घणो कवि चए थो घन घोर टकोर से मोर छिपे नहीं तुरी छिपे नहीं वाग उचाया चंचल नारी की चाल छिपे नहीं प्रीत छिपे नहीं पूठ रेखाया रण खेत माही रज पूठ छिपे नहीं दातार छिपे नहीं मंगत आया तारा की ओर से चंद्र छिपे नहीं सूर छिपे नहीं बादल छाया योगी को बेख अनेक धरे तो कर्म छिपे न बबूत लगाया कभी गंग कहे सुन शाह अकबर नंग छिपे नहीं छिपा घन घोर जिते थी न हा बादल जी गर्जना जंहिंखे घन घोर चइबो तो उते मोर की मोर छिपियो न रहंदो लात सां लात ॾींदो गर्जना थींदी बादलनि जी उते कोई लात ॾींदो ऐं भलो घोड़ो हूंदो त की भले घोड़े खे खणी हीअं कई त सर मैदान करे ॾे श्री राम दिलि क्या न था रहा आखिर चई नंग की नंग नालो हीरे जो आहे ऊंधे में रख कहंदो रे हीरो चमकंदो पियो तो सुठो माण्हू बिछड़ो माण्हू बिछड़ो भला कीअं सभु पंहिंजो अरे जेको बिछड़ा कम करे जंहिंजा बिछड़ा वीचार बिछड़ा ख़्याल बिछड़ा कम बिछड़ी संगत सो बिछड़ो ज़ाहिर थी पवंदो ढंग सां हले थो माण्हू खे ख़बर ई कान थी पए ख़बर कान थी पए पर माण्हू ॼाणी वञनि 5 ॾींहं 20 ॾींहं महीने 12 महीने 6 महीने 5 साल पर ॼाणी पधरो थी पए जयराम जी त ही की ही 12 ई हले थो ॾाढो सुठो थी करे पर आहे 420 पूरो ई जयराम जी की तो 420 जेसी आहे तेसी हिनखे पतो न पवंदो बोध न थींदो आत्मा जो पर ही पाण खे शरीर चवंदो हे 5 ॿ टे पैसड़ा थिया चवंदो ईअं पियो फुंडणो त शरीर करे या माल मता करे खणी करोड़नि जा अरबनि जा हुजनि ते सभु फोलड़ी आहे अहिड़ा शाहूकार पिया जो करोड़ो त दान पिया कनि श्री राम हे पंहिंजो इहे तोलड़ो वयूं बसि खणी दुनिया जा राजा हुजनि पर उहे राजा ई कहिड़े कम जी जयराम जी राजे को विचार दिना की चांदनी फेरंदे ई राज शरीर ई न रहंदो त पोइ राजा ई कहिड़े कम जी श्री राम त असीं तोलो आहियूं हिन त चयो न पंहिंजी कविता में त तोलो आहियूं शरीर करे त शरीर असीं किन आहियूं शरीर खां असीं धार आहियूं जीअं जागण खां खाब खां निंड खां धार आहियूं असीं जागण आहियूं असीं जागण खां धार आहियूं जागण आहियूं छा न जागण खे ॼाण वारा आहियूं ख़्वाब खे ॼाण वारा आहियूं निंड खे ॼाण वारा आहियूं हिन शरीर खे देव शरीर खे पशु शरीर खे घणी असांखे शरीर मिलिया आया विया इन सभिनी जे ॼाण वारा असीं आहियूं असीं हिन खां धार आहियूं हे कीअं शरीर खां वठी करे जेके सृष्टियूं आहिनि प्रकृति ताईं इहे सभु नासवंत आहिनि असीं सत आहियूं ही कीअं जड़ आहे न पाण खे ॼाणे न ॿिए खे ॼाणे असीं ॼाण रूप आहियूं हे कीअं हे दुख रूप आहे शरीर जंहिं पातो सो हाय हाय करे पियो जयराम जी की राजा हुजे या रंग हुजे पुछ खणी कंहिंखे अदा कीअं अरे साईं छा ॿुधायां मूं जहिड़ो दुखी आहे ई कोन जयराम जी ठाहे जे वीचार कंदो पोइ